नए माली साल की बजट पेश करण खां अॻु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ सिंध काबीना जो इजलास सॾाए बजट की मंजूरी वरती वेंदी। ज़रियनि मुजिब नए साल की बजट जो टोटल हजम 10 खरब रुपयनि खां वधीक हूंदो, जॾहिं त बजट खसारो 12 खां 16 अरब रुपयनि ताईं हूंदो। नए माली साल की बजट में गैर तरक्याती खर्चनि जो काथो मजमूई तौर ते 665 अरब रुपया, जॾहिं त तरक्याती खर्चनि जो काथो मजमूई तौर ते 346 अरब रुपया लगायो वियो आहे। बजट में NFC अवार्ड तहत सिंध के वफ़ाक खां 627 अरब रुपया मिलण जी उम्मीद आहे। ॿाहिरीं फंडिंग सां हलंदड़ रिथाउनि ते 42 अरब रुपया रखिया विया आहिनि ऐं वफ़ाक़ी हुकूमत जी फंडिंग सां सिंध हुकूमत जी निगरानी हेठि हलंदड़ रिथाउनि जो काथो 27 अरब 32 करोड़ रुपया लगायो वियो आहे। सूबाई बजट में सालियानो ज़िलई तरक्याती प्रोग्रामनि लाइ 5 अरब रुपयनि जे इज़ाफ़े सां 30 अरब रुपया रखिया वेंदा, जॾहिं त सालियानो सूबाई तरक्याती प्रोग्रामनि लाइ 247 अरब रुपया रखण जी तजवीज़ शामिल आहे। ईंदड़ माली साल जी बजट में मुख़्तलिफ़ खातनि में 46,000 नयूं जायूं पैदा कयूं वेंदियूं, जिन में 14,000 लेडी हेल्थ वर्कर्स के पको करण सां गॾु पुलिस में 10,000 एहलकारनि खे भर्ती करण जो ऐलान कयो वेंदो। कराची पैकेज लाइ शहर में वधीक 14 नवां मनसूबा शुरू करण जो पिणु ऐलान कयो वेंदो। शब्बीर लाशारी, सिंध टीवी न्यूज़, कराची।